नाज़रीन, जोही खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब पीपी MPA रफ़ीक अहमद जमाली तरफ़ां यूसी सावड़ो जे ॻोठ गोलो फ़कीर, यूसी पीर मशाइक जे ॻोठ मुबारक फ़कीर गोपांग, मोहम्मद जमाली मीरवाल कमराणी समेत ॻोठ कोट बाजो में पीअण जो साफ़ पाणी लाइ RO प्लांट ऐं वाटर सप्लाई स्कीमुनि जो इफ़्तिताह कयो वियो। इन मौक़े ते पीपी MPA रफ़ीक अहमद जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी ग़रीबनि जी पार्टी जे सदाईं ग़रीब अवाम जी बुनियादी सहूलियतुनि सां गॾोगॾु रोज़गार मुहैया कयो आहे। असीं सदाईं अवाम सां कयल वाइदा वफ़ा कया आहिनि ऐं तक जे अवाम जी ख़िदमतुनि खे अवलीन तरजीह में शामिल कयो आहे। खोखला अहवाल इमरानी हुकूमत मुल्क अंदर महंगाई जो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे, जे सबब ग़रीब अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। इन मौक़े ते तालका जोई जे सदर अब्दुल मजीद जमाली, सरदार गुल मोहम्मद रोधनानी, रफ़ीक अहमद मीराणी, ख़ालिद हुसैन मीराणी, गुलाम नबी बाहोटो, मीर मुर्तज़ा जमाली, एजाज जमाली, ज़ुल्फ़कार जमाली ऐं ॿिया पार्टी वर्कर ऐं वोटर वॾे अंग में मौजूद हुआ।